थदड़ो आहियां थदड़ो आहियां थदड़ो आहियां मां खदड़ो न आहियां। बेसिकली मां ज़फ़र जिस्काणी आहियां। मां खदड़े जो कैरेक्टर कयो, मां ताड़ियूं वॼायूं, हाय 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 हाय, माना छा मां खदड़ो आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तों, ज़फ़र जिस्काणी जे कारनामनि जी कंहिंखे ख़बर नाहे। दोस्तों, ज़फ़र जिस्काणी साहब अहिड़ा कम कंदो आहे जेको माण्हू ॾिसी बर्दाश्त न करे सघे। दोस्तों, हुननि जो हिकिड़ो प्रोग्राम हली रहियो आहे जंहिंमें हुननि बेहयाई जा सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। दोस्तों, सिंधी चैनल फैमिली चैनल हूंदा आहिनि, उन्हनि उहे फैमिली सां गॾु ॾिसंदा आहिनि। उन्हनि खे थोरो ख़्यालु करणु घुरिजे। दोस्तों, हिननि में तव्हां हिननि जूं तस्वीरूं ॾिसी सघो था। ही हिकिड़ो प्रोग्राम करे रहिया आहिनि जंहिंमें हुननि हिननि छोकिरियुनि खे रखियो आहे ऐं तव्हां हिननि जी ड्रेसिंग चेक करे सघो था त हिननि खे कपिड़ा कहिड़े क़िस्म जा पातल आहिनि। दोस्तों, तव्हांखे ख़बर हूंदी त ज़फ़र जिस्काणी पहिरियों बि अहिड़ा गाना रिकॉर्ड कराया हुआ जंहिं ते उन्हनि ते तमामु घणी तनक़ीद थी हुई। उन्हनि सभिनी खां रोई करे माफ़ी वरिती हुई, पर माण्हू अहिड़ा कम छो करे जो रोई करे माफ़ी वठणी पवे। लॻे थो त ज़फ़र जिस्काणी साहब जो उहो शौक़ु आहे, जेकॾहिं लॻे थो त उहो ज़फ़र जिस्काणी साहब जो शौक़ु आहे जो उहे अहिड़ा गाना रिकॉर्ड कराईंदा आहिनि ऐं अहिड़ा शोज़ कनि था। पर ही असांजी सकाफ़त नाहे। दोस्तों, ज़फ़र जिस्काणी चवंदो आहे त मां कुझु नओं कमु कयां, पर ही आहे तव्हांजो नओं कमु? त अहिड़ा कम असांखे न खपनि ऐं सिंधी चैनलनि खे बि अहिड़ा प्रोग्राम या अहिड़ा गाना हलाइण खां इनकार करणु घुरिजे। ज़फ़र जिस्काणी साहब खे चवंदासीं, तव्हां सुठा अदाकार आहियो, सुठी अदाकारी कयो, अहिड़ा कम न कयो। महिरबानी।